तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान जो चवणु आहे त तुर्की ऐं पाकिस्तान जी दोस्ती क़यामत ताईं जारी रहंदी। संदन गॾियल तारीख़ सदियुनि जे इम्तिहान मां गुज़री आहे। पाक तुर्क दोस्ती ईंदड़ सालनि में बि वधीक मज़बूत थींदी। पाकिस्तान नेवी खे PNS ख़ैबर फराहम करे रहिया आहिनि। PNS ख़ैबर कामयाबी सां सभई आज़माइशी मरहला मुकमल कया आहिनि। PNS बदर 2026 जी पुॼाणी ऐं PNS तारीख़ 2027 जे पहिरीं टिमाही में पाकिस्तान खे फराहम कयो वेंदो। गज़ा में इसराइल तरफ़ां जंगबंदी जूं भनकड़ियूं जारी। 24 कलाकनि दौरान वधीक 10 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त 4 ॼणा ख़ान यूनिस में इसराइली हवाई हमलनि ऐं 9 फ़लस्तीनी तरबियती मर्कज़नि ते हमलनि में शहीद थिया। 10 अक्टूबर खां जंगबंदी मुआहिदे खां पोइ 400 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका। सिहत वारे आलमी इदारे मूजिबि गज़ा में 16,000 खां वधीक मरीज़ ॿियनि मुल्कनि में इलाज जा मुंतज़िर आहिनि। तुर्क इंटेलिजेंस सरबराह जे इब्राहिम कॉलिन जे हमास वफ़द सां इस्तांबुल में मुलाक़ात। गज़ा जंगबंदी जे ॿिए मरहले ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। अमेरिकी मीडिया दावा कई आहे त इसराइल हिकु भेरो ॿीहर ईरान ते हमले जो मंसूबो ठाहियो आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ईरान ते इम्कानी नवनि हमलनि ते अमेरिकी सदर खे ब्रीफिंग ॾींदो। नेतन्याहू जो चवणु आहे त ईरान जे बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम में कंहिं बि क़िस्म जी वाध हिकु ख़तरो आहे। उन जे जवाब में फौरी कार्रवाई जी ज़रूरत पइजी सघे थी। तोशाखाना 2 केस में तहरीक इंसाफ वानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी खे 17 साल कैद जी सज़ा। 1 करोड़ 64 लख रुपयनि खां वधीक ॾंड अदा न करण जी सूरत में खेनि वधीक 6 महीना कैद भोगणी पवंदी। अडियाला जेल में स्पेशल जज सेंट्रल पीटीआई बानी संदसि घरवारी खे ॾोह साबित थियण ते आइन जे आर्टिकल 409 तहत 10 साल ऐं करप्शन जे ख़ात्मे बाबति एक्ट ते 7 साल कैद जी सज़ा ॿुधाई। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त ॿिन्ही जवाबदारनि ते अमानत में ख़यानत करण जो ॾोह साबित थियो आहे। तहरीक इंसाफ बानी खे पीरसन ऐं बुशरा बीबी खे औरत हुअण सबबि घटि सज़ा ॾिनी वई आहे। NFC वोट में सूबनि जे हिसे मां कटौती क़बूल न कंदासीं। 18 तरमीम ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थींदी। वफ़ाक़ी सरकार खे पंहिंजे हिसे मां गिलगित ऐं आज़ाद कश्मीर खे हिसो ॾियणु घुर्जे। को बि नओं सूबो न ठहंदो। सिंध जो विरहाङो थियण न ॾींदासीं। सर्विसिस ऐं गुड्स टैक्स उगाड़ण जा इख्तियार ॾिना वञनि त सिंध सरकार FPR खां वधीक उगाड़ी करे ॾींदी। सिंध रेवेन्यू बोर्ड 300 अरब रुपयनि खां वधीक टैक्स उगाड़ी करे रहियो आहे। PP पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो। सिंध ऐं पंजाब जे दंग ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन में 5 मुख़वी बाज़ियाब, 2 औरतूं गिरफ़्तार। वॾे तादाद में ख़तरनाक हथियार हथ। DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचर जी क़यादत में 5 ॾींहं बि पुलिस ऐं रेंजर्स जो इलाइक़े खे कड़ो बरक़रार। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन में इमरान ताहिर, तारिक रशीद, शाहिद रियाज़ ऐं उमर आराई खे बाज़ियाब करायो वियो। कराची मां निकितल डेज़र्ट सफ़ारी ट्रेन जी मीरपुर ख़ास में शानदार आजियां सियाहुनि ऐं कारोबारी शख़्सियतनि ते गुलनि जी वर्खा। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह तरफ़ां ट्रेन जो भाड़ो 50 सैकड़ो घटाइण जो ऐलान। सदर चवणु आहे त ट्रेन में चइनी सूबनि जा सियाह सफ़र करे रहिया आहिनि। कराची खां उमरकोट ताईं केतिरा ई ख़ूबसूरत मंज़र आहिनि। छोर वारो पासो तमामु घणो ख़ूबसूरत आहे। सियाहुनि खे सहूलियतूं ॾिनियूं पेयूं वञनि त डेज़र्ट ट्रेन जी कामयाबी खां पोइ मोइन जे दड़े ताईं बि ट्रेन सर्विस शुरू कई वेंदी। अंडर 19 एशिया कप जो फाइनल अॼु रिवायती हरीफ़ पाकिस्तान ऐं भारत विच में खेॾियो वेंदो। ॿई टीमूं पाकिस्तानी वक़्त मूजिबि अॼु सुबुह 10 वॻे दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में आम्हूं साम्हूं थींदियूं। पहिरीं सेमीफाइनल में पाकिस्तान बांग्लादेश खे ऐं ॿिए सेमीफाइनल में भारतीय टीम श्रीलंका खे हाराए फाइनल लाइ क्वालीफाई कयो हो।